FFC भाण फैक्ट्री मीरपुर माथेलो इंसानियत की खिदमत में सब खां अॻियां। FFC के ब्रिगेडियर सलीम चीमा तरफां क़रीबन जा नवां घर बनाइण जो सिलसिलो शुरू करे छॾियो। ख़बर मूजिब FFC के ब्रिगेडियर सलीम चीमा साहब PRO अमानुल्ला शर कर्नल शकील अहमद अली सुमरो पारां मीरपुर माथेलो वेझो ॻोठ मोहम्मद सलमान शर में सज्जाद हुसैन शर वस्ती खोरी खूह वटि सलीम भील ऐं मोहम्मद सलेमान पंवर वासी मोहम्मद असलम राजपूत के नवां घर ठाराइण जे ऐलान ते अमल शुरू करे छॾियो। होॾां ब्रिगेडियर सलीम PRO अमानुल्ला शर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसाति मुतासिरीन लाइ पहिरियां हज़ारें घरनि खे राशन जा थेला, पकल खाधा, मच्छरदानियूं ऐं ॿियो सामान फ़राहम कयोसीं ऐं हाणे असां बरसाति मुतासिरीन लाइ नवां घर बणाइण जो कमु शुरू करे छॾियो आहे। इनशाअल्लाह जंहिं ॿिए ग़रीबनि जा घर बरसाति में किरी पिया आहिनि, असां दौरो करे उन्हनि पोरियतनि खे नवां घर ठाराए ॾींदासीं। होॾां सज्जाद शर, सलीम भील, मोहम्मद असलम राजपूत, मोहम्मद सलमान पंवर, FFC के ब्रिगेडियर सलीम चीमा साहब, PRO अमानुल्ला शर, कर्नल शकील अहमद अली सुमरो ऐं FFC के ऑफिसरनि जो शुक्रियो अदा कयो।